ज़िले खुरम में रस्तनि जी बंदिश ख़िलाफ़ कराची में 13 मुख़्तलिफ़ हंधनि ते मज़हबी जमात जा एहतजाजी धरना, ट्रैफ़िक मुअतल, गुलिस्तान जोहर, कामरान चौरंगी, सरजानी शमसुद्दीन अज़ीमी रोड बंद, नवाब सादिक खान रोड, नाज़माबाद नंबर 1 ते धरणो, शाहराह पाकिस्तान ऐं शाहराह फैसल स्टार गेट वटि धरणो, मेन नेशनल हाईवे ते टाउनशिप वटि धरणो, नुमाइश वटि भी धरणो जारी, यूनिवर्सिटी रोड ते सफारी पार्क वटि धरणो, सफूरा चौरंगी खां चेकपोस्ट नंबर 5 वेंदड़ रोड ते एहतजाज, जमशेद रोड ते धरणे सबब ॿई रोड ट्रैफ़िक लाइ बंदि, हाई पावर हाउस चौरंगी खां 4K वेंदड़ रोड ते धरणे सबब बंदि। पीटीआई बानी बाबत बयान ॾींदड़नि जो असुल निशानो असांजो एटमी मिसाइल प्रोग्राम आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो, हू हुन खे मेरी अखि सां ॾिसी रहिया आहिनि। संदन ख़्वाहिश आहे त के मुस्लमान मुल्क वटि अहिड़ी कुवत न हुजे। हू कंहिं न कंहिं बहाने सां पाकिस्तान खां इहा ताक़त खसणु चाहिनि था। सियासत खे हिक तरफ़ रखी पाकिस्तान जे दिफ़ा लाइ सोचणो पवंदो। पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश पकड़ी वई आहे, उन लाइ मुतहद थियणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में पीपल्स पार्टीअ जे जलसे खे ख़िताब। सिंधु दरिया ते कैनाल अॾण वारे हुकूमती पॉलिसीअ ते सख़्त एतिराज़ आहिनि। कैनाल ठाहिण जो फ़ैसिलो मुआइदे जी भञकड़ी आहे। सिंधुअ मथां कैनाल अॾण वारो मनसूबो हिकतरफ़ो आहे। वफ़ाक़ी सरकार वटि हिकतरफ़ो फ़ैसिलो करण जो मैंडेट नाहे। समूरा फ़ैसिला इतफ़ाक़ी राय सां करणा पवंदा। सदर आसिफ ज़रदारी खे अपील करियां थो त हुकूमत खे हिकतरफ़ा न इज्तिमाही फ़ैसिला करण जी तजवीज़ ॾिनी वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी खे ख़िताब चयाईं त असां न सिलेक्टेड आहियूं, न ई फारम 47 वारा आहियूं। हुकूमत सां थियल मुआइदे ते अञा ताईं अमल न थियो आहे। 43 सालनि खां पोइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो फ़ैसिलो तब्दील करायो। हाणे हमेशह अदालती क़त्ल रहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जो शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे जलसे खे ख़िताब, चवे थो साज़िशी अंसरनि खां पाकिस्तान खे बचाए वेंदो। अवाम जी ताक़त ऐं दुआउनि सां मुल्क खे ॾुखियुनि हालतुनि मां कढियो वेंदो। पाकिस्तान जा मुख़ालिफ़ कुझु बि नथा बिगाड़े सघनि। सभिनी खे ॾिसी रहंदुसि। न तव्हांजो पाणी वेंदो, न तव्हांजी गैस वेंदी। तव्हांखे सभु कुझु मिलंदो। समूरनि सूबनि खे पंहिंजा हक़ ज़रूरु मिलंदा। नव मई सां रुगो फ़ौज न पर सॼे क़ौम जो केस आहे। 9 मई ते पाकिस्तान जो जेको मौक़िफ़ आहे उहो वाज़े आहे। 9 मई वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि खे सज़ाऊं ॾियण जो अमल मुकमल थी चुको आहे। 26 नवंबर वारो एहतजाज सियासी दहशतगर्दी आहे। सुठी ॻाल्हि आहे त सियासतदान गॾिजी वेही ॻाल्हियुनि ज़रिए मामला हल कनि। 9 मई साने पुठियां हिकु रिथाबंदी हुई। जेको ऑफिसर सियासत खे रियासत खां मथे रखंदो उनखे जवाबु ॾियणो पवंदो। वक़्तु अची वियो आहे त दहशतगर्दीअ ते सियासत बंदि थियणु घुरिजे। केपी में अमन अमान जी सूरत हाल ते ध्यानु ॾियणु घुरिजे। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरीअ जी प्रेस कॉन्फ्रेंस। चीन जो सफ़ारती महाज़ ते अमरीका खे मुंहंतोड़ जवाब। 7 दिफ़ाई कंपनियुनि ते पाबंदी मड़े छॾी। चीन ताइवान खे हथियार फ़राहम करण ते अमरीका खे मुंहंतोड़ जवाब ॾींदे 7 अमरीकी दिफ़ाई सनती कंपनियुनि इंतज़ामिया ते पाबंदियूं मड़े छॾियूं। आलमी मीडिया जी रिपोर्ट मूजिबि चीन पारां पाबंदी जो शिकार थींदड़ अमरीकी फ़ौजी सनती कंपनियुनि में एयरकॉम, हेडसन टेक्नोलॉजीज़ इंस्टीट्यूट, ओशिरिंग ऐं इंटरनेशनल, रेथ्यून ऑस्ट्रेलिया ऐं रेथ्यून कैनेडा ऐं सारोंग टेक्नोलॉजीज़ शामिल आहिनि। इसराइल गज़ा ते ज़ुल्म ऐं बरबरीअत जी हद करे छॾी। गज़ा ते इसराइल जी शदीद बमबारी वधीक 50 फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। शहीद थियलनि में मेडिकल स्टाफ जा 5 मेंबर बि शामिल। शहीद थियलनि जो मजमूई अंग 45,426 थी वियो। कमाल अदवान खे बाहि ॾिनी वई।
कराची जे जटलाइन वारे इलाइक़े में गोली लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो। छिपा ज़रियनि मौजिब मारिजल शख़्स जी सुञाणप रवि गोल पुट जगदेश तौर थी आहे। लाश जिना अस्पताल मुंतकिल। वाक़े बाबति पुलिस जांच शुरू करे छॾी। अज़ीज़ाबाद मां अस्टल मिल्स जे रिटायर्ड मुलाज़िम जो लाश ते मल्दिया टाउन में कोच अॾे वेझो ट्रैफ़िक हादसे में सईद नवाज़ फौत थी वियो। ठुल में इमाम बारगाह वेझो हथियारबंदनि सां पीरसन क़त्ल मारिजी वियल सुञाणप खान मोहम्मद बिरोही नाले सां थी। पुलिस मूजिबि वाक़िए जी वधीक जांच करे रहिया आहियूं। मरी में ॿीहर बर्फ़बारी जो सिलसिलो शुरू थी वियो। लाहौर में बरसात खां पोइ सीउ वधी वियो ऐं गदलाण घटिजी वई। सियालकोट गुजरात समेत ॿियनि ज़िलनि में बि वसकारो। मौसमियात खाते मूजिबि बरसात जो सिलसिलो कुझु ॾींहं जारी रहंदो। उत्तर बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में बि मौसम थधी रही। सिंध में बि सीउ वधी वियो। ऐं नंढे खंड जे महान कवि शेख अयाज़ जे विछोड़े खे 27 वरह विहामी विया। शेख अयाज़ ॾहाकनि ताईं क़ौमी ऐं रुमानवी शाइरी सर्जींदो रहियो। संदसि नज़म, वायूं, गीत ऐं गज़ल अॼु बि मक़बूल आहिनि। भिटशाह जे करार ढंढ जे किनारे ते अब्दी निंड सुतल महान कविअ खे भरपूर भेटा पेश कई पई वञे।